दोस्तों अॼु मुख़्तियार अली सीधी जो वॉल्यूम आहे 120 थर्ड प्रोडक्शन जो काफ़ी पुराणो एल्बम आहे ऐं हिन में कुझु सुठा गीत आहिनि ऐं जीअं सुठनि मां हिकु तुंहिंजी महफ़िल खे सजण साईं छॾे वेंदासीं। इहो मुंहिंजी पसंदि जो गीत आहे ऐं ज़बरदस्त गीत आहे। जेकॾहिं अव्हां ॿुधो आहे त तव्हांखे बि वणियो हूंदो ऐं दोस्तनि जा कमेंट्स आहिनि शामिलु कयूं। पहिरीं कमेंट्स आहे फयाज़ अमन सुमरो अदा वॉल्यूम 732 कैसे है ऐं उनखां पोइ ॿियो उन ई दोस्त लिखिया नंढो जलाल मास्टर में 1445 अपलोड कंदा ऐं 1305 इंशाल्लाह अदा ज़रूरु अपलोड कंदासीं। उनखां बाद शाहबान सोलंकी कमेंट्स आहे सुपर हिट एहसन अहमद सोलंकी अदा फ़ोटू जी क्वालिटी ज़बरदस्त आहे, वॾियूं महिरबानियूं। ऐं ॿिया दोस्त बि आहिनि। उनखां बाद आहे शाहबान सोलंकी नाइस वीडियो लिखियो आहे एम प्रोडक्शन अदा फ़ोटू जी हाणे क्वालिटी बहितरीनु आहे, माशूक अहमद ग्रेड वीडियो। उनखां बाद ॿिया दोस्त बि आहिनि, उन्हनि जी कमेंट शामिलु कयूं। ऐं हेॾऊं हसन अली महर ग्रेड वीडियो बादशाह अहमद सोलंकी सुपर हिट आशिक अहमद सोलंकी नाइस वीडियो अदा वॾियूं महिरबानियूं लख कुर्ब तव्हां दोस्तनि जा। उनखां बाद ॿिया दोस्त बि आहिनि। हसन अली महर लिखियो आहे त फ़ोटू जी क्वालिटी हाणे बहितरीनु आहे, माशूक अहमद नाइस वीडियो आशिक अहमद सोलंकी ग्रेड वीडियो। ठीकु आहे दोस्तों, वॾी महिरबानियूं। ऐं ॿिया अञा हिकु ॿ दोस्त रहिजी वियो आहे, उन्हनि जी कमेंट शामिलु कयूं। ऐं हेॾो दोस्त लिखियो आहे अल्लाह पाक आपको खुश रखे आमीन अदा एहसन अहमद सोलंकी वॾी महिरबानी भाउ कुर्ब। आशिक अहमद सोलंकी लिखियो आहे अल्लाह आपको शफ़ा दे आमीन सुम आमीन अदा वॾियूं महिरबानियूं लख कुर्ब तव्हां दोस्तनि जा। ऐं दोस्तनि काफ़ी दोस्तनि खे इहा ख़बर न आहे त हीअ री इंफॉर्मेशन वीडियो आहे ऐं हिन में को बि गीत शामिलु न आहे। ऐं हिन में तव्हांखे इहो ॿुधायो वेंदो त कहिड़े साल जो एल्बम आहे, कहिड़ा हिन में गीत आहिनि, कहिड़नि शाइरनि जा गीत आहिनि, उहे तव्हांखे ॿुधाया वेंदा। पोइ हलूं था हिन जे पहिरें गीत लाइ, गीत ॾे वञूं था त मीर अब्बासी जो गीत आहे ऐं जानी ओ जानी। उनखां पोइ एजाज़ बुर्ड़े जो कलाम आहे मेरा महबूब तूं रुठा न कर। लौंग शेख जो कलाम आहे उनखां पोइ प्यार पले बर्बाद न कबो आहे। उनखां पोइ आहे मीर मोहम्मद अब्बासी जो कलाम आहे तुंहिंजी महफ़िल खे सजण साईं छॾे वेंदासीं। उनखां पोइ आहे बख़्शल शाह जो कलाम आहे रोज़ रोज़ मिठा रुसण छॾे ॾे। उनखां पोइ आहे एजाज़ बुर्ड़े जो कलाम आहे हुकुम त कर जानी। उनखां पोइ आहे शेर शाह जो कलाम आहे सोणनि तां सदके। उनखां पोइ ॿियो कलाम आहे आख़िरी कलाम आहे गुलण माछी जो कलाम आहे ऐं हीउ थोरो मज़ाक़िया कलाम आहे अड़े यार सम्झ त सही नंढड़ो ॿार त नाहीं। ऐं एल्बम कंप्लीट थी चुको। ऐं तव्हांखे कीअं लॻो एल्बम ऐं हिन में गीत कीअं हुया, पंहिंजी कमेंट्स में राय ज़रूरु ॾींदा। ऐं दोस्तनि खे इहा गुज़ारिश आहे पंहिंजे दोस्तनि ताईं शेयर कयो ऐं पंहिंजे दोस्तनि ताईं शेयर ज़रूरु कयो त जीअं उन्हनि खे थोरी मालूमात अचे। ऐं उनखां पोइ मुख़्तियार सीधी जो कहिड़ो एल्बम रखियो वञे, थर्ड प्रोडक्शन जो या सचल जो,